रसूल बख्श जुनेजो साहब, शफी मोहम्मद मलिक साहब ऐं साम्हूं वेठल मुंहिंजा मोज़िज़ भाइर भेनर स्टूडेंट ऐं स्कूल जो जेको ऑनर आहे अलीगुल महर साहब, उन्हनि खे मुंहिंजो सलाम। सभ खां पहिरियां त तव्हां सभिनी खे कल्चर डे जूं लख लख मुबारकूं हुजनि। खैर मुबारक। अलीगुल महर साहब जेको हिन स्कूल जो ऑनर आहे, मां जॾहिं ॿारनि जा टेबलोस स्पीचिस नात ॿुधां पई त मूंखे यकीन न पियो अचे। जॾहिं स्कूल जी बिल्डिंग ॾिसूं था त ईअं लॻे पियो त ईअं हूंदा आहिनि स्कूल फॉर्मेलिटी जे तहत ईअं ई स्कूल हूंदो, पर जॾहिं ॿारनि जो टैलेंट ॾिठो त यकीन कयो ॾाढी ख़ुशी थिए पई त हिन स्कूल में एतिरो ज़बरदस्त टैलेंट जंहिंजो क्रेडिट हिन स्कूल जे ऑनर अलीगुल महर साहब ॾे ऐं उस्तादनि ॾे वञे पियो, छो जो उस्तादनि जी महिनत हूंदी आहे जंहिंजे करे ॿार पंहिंजो टैलेंट ज़ाहिर करे सघंदा आहिनि। अगरि उस्ताद महिनत न करे त ॿार कॾहिं बि पंहिंजो टैलेंट ज़ाहिर नथो करे सघे। ऐं सिंधी सकाफ़त जा ॾिहाड़ा जॾहिं असां सेलिब्रेट कंदा आहियूं त मां सम्झां थी जेके असांजा वॾा वेठा आहिनि या असां हुजूं, असांखां बि पंहिंजी सकाफ़त विसरी थी वञे। पर जॾहिं ॿारनि खे ॾिसूं था एॾा ख़ूबसूरत प्रोग्राम ऐं सेलिब्रेट कनि था ऐं टेबलूं पेश कनि था, स्पीचिस कनि था, नात ॿुधाइनि था, त उहे ॿारनि खां बि असां सिखूं था। असांखे ॿारनि खां बि सिखण खां मिले थो त ॿार पंहिंजी सकाफ़त खे कीअं प्रोमोट कनि था। वॾा त कनि था, सिर्फ़ु टोपी अजरक पाइणु ऐं भर्थ भरियल जेके कपिड़ा पाइणु, इहो सकाफ़त खे उजागर करणु न हूंदो आहे। असल में जेके असांजी सकाफ़त जूं शयूं आहिनि उन्हनि खे दुनिया जे अॻियां आणणु ऐं माण्हुनि खे ॿुधाइणु त असांजी पोइ सकाफ़त कीअं हुई ऐं कीअं रंगनि सां भरियल हुई, कीअं मोहबत सां भरियल हुई। ऐं हमेशह असां जेके सिंधी आहियूं अमन पसंदि आहियूं ऐं मोहबत ॾियण वारा माण्हू आहियूं, पर सिंधियुनि खे मोहबत घटि मिलंदी आहे, सिंधी माण्हू मोहबत वधीक ॾींदा आहिनि। ऐं हीउ उहो वाहिद ॾींहुं आहे जेको असां सभु सेलिब्रेट कंदा आहियूं ऐं सिंध में रहंदड़ हर उहो माण्हू चाहे कहिड़ी बि ज़बान सां हुनजो तालुक़ु हुजे, पर सिंध जो सकाफ़ती ॾींहुं मल्हाइण ते उहो मजबूर थी वेंदो आहे त सिंध जे सकाफ़ती ॾींहं खे ज़रूरु सेलिब्रेट करिणो आहे। तव्हां ॾिसो त के रैलियूं थींदियूं आहिनि या के इवेंट थींदा आहिनि त उन्हनि जा वालदेन उन्हनि खे पाण तयारु करे वठी ईंदा आहिनि। जीअं असां ईद जे ॾिहाड़े जी तयारी कंदा आहियूं, ईअं ई असां पंहिंजे सकाफ़त जे ॾिहाड़े जी बि तयारी कंदा आहियूं, इंतज़ारु कंदा आहियूं त सकाफ़त जो ॾिहाड़ो कॾहिं सेलिब्रेट थींदो, छो जो हर साल मुख़्तलिफ़ डेट्स रखियूं वेंदियूं आहिनि, मुख़्तलिफ़ उनवाननि सां जेको आहे सकाफ़त जो ॾिहाड़ो सेलिब्रेट कयो वेंदो आहे। ऐं हिन दफ़े मूंखे ईअं लॻे थो त चैनल्स मिली करे प्रोग्राम न कयो आहे, इन जे करे कंहिंजो हिकु टाइटल न आहे। कंहिंजो आहे त हिकु सिंध हिकु सकाफ़त, कंहिंजो आहे त मंशियात खां पाक सिंध। ऐं मंशियात खां पाक सिंध जेको स्लोगन्स रखियो वियो आहे, इन जी तमामु घणी ज़रूरत हुई, छो जो हिन वक़्तु असांखे पंहिंजी सिंध सां बचाइण सां गॾोगॾु पंहिंजी नसलुनि खे बचाइणो आहे, छो जो असांजी ईंदड़ नसलूं सुठी तालीम हासिलु कंदियूं, सुठा ऑफिसर थींदा त तॾहिं असांजी सिंध संवरी सघंदी। हिकु दफ़ो मां ॿीहर स्कूल जे ऑनर अलीगुल महर साहब जी, उनजी पूरी टीम जी तमामु घणी थोराईती आहियां त उन्हनि एॾो ख़ूबसूरत प्रोग्राम सजायो ऐं असांखे हिते घुरायो। उन्हनि यकीन ॾियारियो त ॿारनि खे तालीम सां गॾोगॾु सुठी तरबियत ऐं पंहिंजी सकाफ़त खे उजागर करण में तमामु वॾो किरदारु अदा करे रहिया आहिनि। थैंक यू।